नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां सखर में क़ौमी शाहराह ऐं मोटरवेज़ ते ट्रैफ़िक क़ानून ते अमल करे पंहिंजे ऐं ॿियनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे मुमकिन बणाए सघिजे थो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधायो आहे दारावाण मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहरानी पंहिंजी रिपोर्ट में। दारावण भरिसां सखर में क़ौमी शाहराह ऐं मोटरवेज़ ते ट्रैफ़िक क़ानून ते अमल करे पंहिंजी ऐं ॿियनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे मुमकिन बणाए सघिजे थो। SSP मोटरवे ग़ुलाम सरवर भयो। तफ़सील मूजिब IG मोटरवे AD ख्वाजा एडिशनल IG साउथ रीजनल आफ्ताब अहमद पठान जी ख़ुसूसी हिदायतनि ते पनो आकिल कैंट लॻ क़ौमी शाहराह ते रोड सेफ्टी सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजो ख़ासि महिमान SSP मोटरवे ग़ुलाम सरवर भयो हो। रोड सेफ्टी सेमिनार में मुल्क जे ॾोराहनि इलाइक़नि मां आयल गॾज ट्रांसपोर्ट जे ड्राइवरनि ऐं मुसाफ़िर गाॾियुनि जे ड्राइवरनि शिरकत कई। रोड सेफ्टी सेमिनार मुनक़िद करण जो मक़सदु मोटरवे पुलिस तरफ़ां ट्रैफ़िक क़ानून ते अमल ऐं रोड हादसनि खां बचण बाबति ड्राइवरनि खे ॼाण ॾियणो हो। उन मौक़े ते DSP हेडक्वार्टर यूनुस खान ऐं बेट कमांडर सैयद सब्त हसनीन ख़िताब कंदे चयो त रोड सेफ्टी बाबति आगाही जो मक़सदु ट्रैफ़िक क़ानून ते अमल करण समेत रोड हादसनि में घटाई आणण लाइ शऊर उजागर करणु आहे। उन मौक़े ते SSP मोटरवे ग़ुलाम सरवर भयो ख़िताब कंदे चयो त पूरे पाकिस्तान में मोटरवे पुलिस रोड हादसनि खां बचाव लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि मुनक़िद करे रही आहे। उन ॾिस में अॼु मुसाफ़िर ऐं हेवी गाॾियुनि जे ड्राइवरनि खे मदो कयो वियो आहे ऐं खेनि ट्रैफ़िक क़ानून ऐं रोड सेफ्टी बाबति मुफ़ीद मालूमात ॾिनी पई वञे त जीअं रोड हादसनि में नुमाया तौरु घटाई अचे सघे। हिन चयो त 1 जनवरी खां ट्रैफ़िक जे लाॻू कयल ॾंडनि ऐं वाध कई वई आहे ऐं मोटरवे पुलिस ड्राइवरनि खे आगाही ॾेई रही आहे त जीअं ट्रैफ़िक क़ानून ते अमल दरामद खे यकीनी बणाए सघिजे। जॾहिं त सेमिनार में मौजूद ड्राइवरनि क़ौमी शाहराह ते सफ़र दौरान दरपेश मसइलनि बाबति SSP मोटरवे खे आगाह कयो, जंहिं ते SSP ग़ुलाम सरवर भयो खेनि दरपेश मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई। होॾां तक़रीब जी पुॼाणीअ ते शिरकत कंदड़नि लाइ खाधे पीते जो पिणु इंतज़ाम कयो वियो हो। जी रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहरानी अवामी न्यूज़ दारावण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।